औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो। अॼु 4 जून 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असां डिस्कस कंदासीं मुहन जे दाड़े जे बारे में चंद जेके तारीख़ी हक़ीक़तूं आहिनि उहो तव्हांजे कननि जी समाज सां बि टकराए पियूं ऐं तव्हांजे नज़रुनि जे साम्हूं उहे जेके आसार आहिनि मुंहं जे दड़े जा उहे बि तव्हांजे साम्हूं पेश कया वेंदा। शुरू था कयूं अलाह जे नाले सां। क़दीम ज़माने में मुहन जो दड़ो शहर खे निहायत अहम ऐं मरकज़ी हैसियत हासिल हुई। हितां केतिरा ई रस्ता निकिरी मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾांहुं वेंदा हुआ, जहिड़ोक दीबल, नारे मूसा, ईरान, एशिया माइनर, आर्मीनिया, सोसा, खुरासान, कश्मीर, राजपूताना, ॾखण हिंदुस्तान, काठियावाड़, मलाइशिया ऐं इंडोनेशिया वग़ैरह वग़ैरह। किताब जो नालो लाड़काणो माज़ी ऐं हाल। राइटर डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी। सुफ़ो 60। नंढे खंड पाक व हिंद में मुहकमा आसार क़दीमा जो बुनियाद सन 1902 ईस्वीअ में पियो। किताब जो नालो सिंधु माथर जी सभीता, मोहम्मद इदरीस सिद्दीकी, मुतरजिम शम्स सरकी। सुफ़ो 17। उणिवीह सौ 22 ईस्वीअ में मुहन जे दड़े जी खोटाईअ खां अॻु दजला ऐं फ़ुरात जे वादीअ जी क़दीम तहज़ीब जा आसार ऐं ओञाण ज़ाहिर थी चुका हुआ। आर्यन जे पहुचण खां अॻु सिंध जा असलोका रहाकू निहायत मुहज़्ज़िब ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल। राइटर डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी। सुफ़ो 70। मुहन जो दड़ो उत्तर सिंध जे ज़िले लाड़काणे में कराची कोटिया रेलवे लाइन ते डोकरी स्टेशन खां शमेल परे आहे। डोकरीअ खां मुहन जे दड़े ताईं पको रस्तो आहे। सिंधु दरिया उन जे ओभर तरफ़ वहे थो। हिन बस्तीअ में 6-7 मुहल्ला हुआ। हर हिकु मुहल्लो उत्तर ॾखण 1200 ऐं ओभर ओलह 800 फुट एराज़ीअ में पखिड़ियल हुयो। उन्हनि मुहल्लनि खे कुशादा रस्ता हिक ॿिए खां जुदा कंदा हुआ। स्टूपा हिन एराज़ीअ खे ॿियनि एराज़ियुनि खां जुदा करे छॾियो आहे। हींअर उहे खंडर ॿिनि वॾनि हिसनि में याने मथियों शहर ऐं हेठियों शहर में विरहायल आहे। मथियों शहर हिक बेज़वी शिकिल जे
दड़े ते क़दीम आबादीअ जे ओलह वारीअ कुंड जे मुंहं वटि आहे। हिन हिसे में स्टूपा हिकु वॾो हौज़, जामिया मदरसो ऐं थंभनि वारो हॉल घणो मशहूरु आहिनि। हेठिएं शहर में रहण जूं जायूं, दुकान, कुशादा रस्ता ऐं घिटियूं आहिनि। शहर जो ही हिसो एश-आर एरिया, VS एरिया ऐं DK एरिया ते मुश्तमिल आहे। स्टूपा ज़मीन जे सतह खां 70 फुट मथे आहे। उन जो गुंबज़ किरी पियो आहे ऐं संदसि ढांचे में जो बाक़ी अधु हिसो वञी बचियो आहे। स्टूपा इमारत जे बुनियाद खां 8 फुट 4 इंच मथां ई चबूतरे ते क़ाइमु आहे। उन जे ढांचे जो क़तर 33 फुट 6 इंच आहे। स्टूपा जे पासनि खां हुजरा ठहियल आहिनि। उन्हनि मां चोकुंडा सिक्का बि लधा हुआ। उहे सिक्का कुशान दौर जे राजा वासुदेव, जंहिंजो ज़मानो 1956 ईस्वीअ खां 1903 माज़रत सां उनजो ज़मानो 156 ईस्वीअ खां 173 ईस्वीअ ताईं जे ज़माने जा आहिनि ऐं ग़ालिबन सिंध में ई ठाहिया विया आहिनि। किताब जो नालो सिंधु माथर जी सभीता, राइटर मोहम्मद इदरीस सिद्दीकी, मुतरजिम शम्स सरकी, सुफ़ो 38, 39 ऐं 40।